अस्सलाम वालेकुम। मैं मन सिद्दीकी मिटवार बाबा आला। मौजू गर्मी है सर्दी दुख है सुख तरतीब उभम अखर रे तेरूं वाह कह खूब चयो आहे। ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजा खौफ़नाक भयानक भवाइटो खौफ़ ॾियण। कुछ अहिड़ा बि के आहिनि जो मतलब मक़सद हासिल करण लाइ कुछ अहिड़ा बि के आहिनि। ज़माने में कुछ अहिड़ा बि के आहिनि जो मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजारींदड़ हैबतनाक डप जहिड़ो माहौल कंदा आहिनि या पैदा करण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कंहिं ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजा खौफ़नाक भयानक भवाइटो खौफ़ ॾियण। पांड छॾाइण लेखो साफ़ करण वास्तो न रखण। पांड छॾाइण लेखो साफ़ करण वास्तो न रखण। जुंड छॾाइण वहिंवार न रखण पांड अटकाइण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कंहिं ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजा खौफ़नाक भयानक भवाइटो खौफ़ ॾियण। फ़रहत ख़ुशी ख़ुशहाल आसूदो थियण लाइ सिर्फ़ ज़बानी कलामी ठल्ला सखणा आसरा ॾियण। फ़रहत ख़ुशी ख़ुशहाल आसूदो थियण लाइ सिर्फ़ ज़बानी कलामी ठल्ला सखणा आसरा ॾियण। बाक़ाइदा उन ते अमल करण ईअं कंदा मतलब मक़सद हासिल करण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कंहिं ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजा खौफ़नाक भयानक भवाइटो खौफ़ ॾियण। अहिड़नि रवैयनि सां दिलि ते ॼण अजीब कैफ़ियत तारी थियण। अहिड़नि रवैयनि सां दिलि ते ॼण अजीब कैफ़ियत तारी थियण। को दिलि में को रहम पैदा करण बाझ पइजी वञण तरस खाइण क़यास करण महिरबानीअ लाइ आमादा थियण को दिलि में ख़्याल हुअण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कंहिं ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजा खौफ़नाक भयानक भवाइटो खौफ़ ॾियण। हर हालत में हर सूरत में नतीजो कहिड़ो निकिरंदो जांचे जूचे ॾिसी वासी। हर हालत में हर सूरत में नतीजो कहिड़ो निकिरंदो जांचे जूचे ॾिसी वासी। ठहकाए पोइ राय क़ाइमु करण गौर करे कंहिं नतीजे ते पहुचण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कंहिं ज़माने में दहशतनाक खौफ़ भरियो खौफ़नाक डप ॾियण। मतलब मक़सद हासिल करण लाइ बेजा खौफ़नाक भयानक भवाइटो खौफ़ ॾियण।